कंडियारो भरिसां ॻोठ जियो ख़ान घांघरो वासी मंज़ूर इक़बाल अब्दुल अज़ीज़ जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ॻोठ माकोड़ घांघरो वासी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बासर आफ्ताब ऐं ॿिया असांजी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि करे रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि सां गॾु हुननि ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कई। दाहा कुकनि ते बासर फ़रार थी विया। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकाए रहिया आहिनि। असां ग़रीब मिसकिन आहियूं। हद जे कंडियारो थाणे ते पिणु इतला ॾिनो आहे। हुनजो चवणु हो त ज़मीन बि असांजी आहे, जंहिंजे वटि रिकॉर्ड बि मौजूदु आहे, पर असां सां वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे। दाहूं कुकूं करे थकिजी पिया आहियूं, पर केर बि दाह ॿुधण वारो न आहे। बासर कूड़नि केसनि में फासाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नशर फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।